इस्लामकोट में गोठाणनि पारां नींगर सां ज़्यादती कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। कारो भील, महेंद्रो राणो भील ऐं ॿियनि चयो त नींगर हेमराज भील सां गयान भील ॾाढाई कई आहे। हुन चयो त दहां ते झांगेरी पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार कयो पर बासरनि जी मुदाख़लत ते खेसि आज़ादु करे छॾियो। गोठाणनि चयो त जवाबदारनि तरफ़ां केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अॻवाननि मुताबिक़ त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सां उन्हनि इंसाफ़ कयो वञे। 10-11 बजे जना थियो आहे। असां गरीब माण्हू असांजी कोई अदालत ते हे के कोदो करे मिसकिन माण्हू असां परदेसी असांजे मुलाणी गांव आहे छोकिरा मुलाणी रहे 2-3 छोकिरा था हिकु जना कंदे ॿिया हींअर हथ पग ॿधे मुंहुं ॿधे हिन जना कंदे मेस मलाणी फ़ैसिलो रखियो आहे। ठीकु आहे, असांजो मेस असांजो वॾो आहे फ़ैसिलो क़बूल आहे असांखे जेको ई फ़ैसिलो करे त मेस साहिब चए भाई इंसाफ़ साग पते ॿेड़ा तरंदा त हिनखे गीता ॾियो खणी वञे त हीउ छोकिरो कूड़ो आहे त छुटी ॻाल्हि। तॾहिं मेस क़बूल कई, चए पोइ अचो मिठी। जॾहिं मिठी असीं वियासीं त वॾेरनि जूं हुते 4-5 गाॾियूं भरिजी आयूं। हीउ वियो वॾेरनि जे पासे। असीं सचनि खे कूड़ा कई सुञो साईं, हाणे कूड़नि खे सचा कया आहिनि। जुड़े में ड्राइवरनि पारां नौजवान ते तशद्दुद ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ड्राइवरनि रशीद बलोच, शाहिद अली, हाकिम खुश्क, शाहिद जरवार ऐं ॿियनि चयो त 2 ॾींहं अॻु जुडो पुलिस ड्राइवर मंज़ूर अली शीदीअ खे चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो। हुननि चयो त पुलिस नौजवान खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे वहशियाणे तशद्दुद कयो जंहिं सबबि हू इस्पताल में दाख़िल आहे। अॻवाननि मुताबिक़ त नायल पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सां उन्हनि इंसाफ़ कयो वञे। खानपुर महर वेझो बहराम ऐं ज़ालिम पुट अखियुनि जे नूर खां महरूम पीरसन वालिद खे घरां कढी छॾियो। नाबीन पीरसन चीमन महर प्रेस क्लब पहुची दायूं त पुट यासीन मुखालिफ़ हयात महर ख़िलाफ़ कूड़ी शाहिदी न ॾियण तां कढियो आहे। हुन चयो त यासीन ज़मीन ते पिणु कब्ज़ो करे वॾो ज़ुल्म कयो आहे। पीरसन अपील कई त पुट ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि ज़मीन वापसि ॾियारी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।